परेशान न थी, मां मिठल के समझाईंदस। छा समझाईंदी तू मिठल के? त मूं गोराम सां इन लाइ हथ मिलायो तो हूअ असांखे ब्लैकमेल पियो करे। लाज़मी न आहे त हकीकत ॿुधाई वञे, को कूड़ सोचे मिठल के मुतमिन करे वठंदासीं। न आदि न, कूड़ जा पेर न आहिनि हूंदा ऐं हाणे मिठल असांजे कूड़नि ते एतबार करण वारो न आहे। पोइ मां सब्र खां कम वठां पई न, तव्हां करण सां कंहिंजा मसला हल थींदा आहिनि। इहो मां तव्हांखे समझायां पई। मूंखे हाणे समझाइण जी का बि ज़रूरत न आहे। मां ॼाणा ऐं मुंहिंजो कमु, तव्हीं ॼाणो ऐं तव्हांजो कमु। दुआ दुआ छा पियो कयो? कुछ ना अम्मा, ये पाण में कचहरियूं पई कयूं। मूं तव्हांखे केतिरा भेरा समझायो आहे त वांदे वेहण सां ख्याल भटकंदो आहे ऐं पोइ माण्हू ग़लत रस्ते ॾांहुं निकिरी पवंदो आहे। ऐं जे कमकार में रुधल हूंदो त तव्हांजो ज़हन बि उन तरफ़ हूंदो ऐं फुज़ूल ॻाल्हियुनि खां बची पवंदो। तू भी सही आई अम्मा, पर घर में केड़ो कम आहे जो असां कयूं? अॼु खां पोइ रध पचा जो समूरो कमु तव्हांखे करणो पवंदो। छा? ऐं घर में नौकरियाणियूं वेही मुफ़्त जूं पघारूं खणंदियूं? उन्हनि खे मूं जवाब ॾेई छॾियो आहे। जवाब ॾेई छॾी ऐं असां खां पुछे बि कोन। तव्हां घर जूं वॾड़ियूं न आहियो ऐं न ई मूं तव्हां खां पुछण लाज़मी समझो। जे ताईं टई भेणूं गॾिजी कमु कंदियूं त कमु निबिरी पवंदो, जे न त मूं तव्हां टिनिनी लाइ अलॻि अलॻि टाइम टेबल ठाहियो आहे। मूं महिल सुबुह जो, तूं मंझंदि जो ऐं दुआ सां मां राति जो पाण हथ वंडराईंदसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे ऐं तव्हां पंहिंजे ज़हननि खे तयारु रखी छॾियो। ईंदा सही न, हाउडे ईंदा ने भाग मत सब कर। ओयो यार अचन था, हाणे वेही मज़ो ॾिस। अलिया 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 हाँ वारो कर गा कर त निकरऊं। छो अदा तोखे तप तो थे? हे त ख़बर पई अदा केड़ो गाडो गायो करणो थई, बस भरी त करणी आ। जल्दी कर अदा जल्दी कर। अदा आचो अदा ना मारे छजे। पक्का सा यार कते न साऊ कई हूंदी। इन निभागे खां वधीक छिछोरो ॿियो केरु आहे? अड़े रे तू बोलड़ियूं था के मां छा चयो? ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे, जंहिंखे चक पाए न रत चीसे मारेसि। अदा मूं तोखे चयो हो न त इहा हरकत इहो साऊ ई करे सघे थो। खुदा को पुॼंदी। अरे ज़ाहू बीह त मां तोखे ॾिसां थो। एतिरा बेवकूफ़ न आहियूं जो बीहूं। तव्हां वरी छॾे ॾे बयान कयो हा? राह पे पेर जा है, पेर जा है। हलो ता साऊ खे ॾिसो था। साऊ बीह बीह। चाचा साईं अञा वक़्तु वयो न आहे, इन पुन खे समझाइस। सुभाणे ई न थे त राणा ऐं गोरामिन जी ईची में फिल्म विझन। इन खां पहिरियों हिन खे समझाइस। सोटा असांखे समझाइण जी का बि ज़रूरत न आहे। असां पंहिंजो बुरो भलो पाण सोचे समझी सघूं था। जेकॾहिं तो बुरे ऐं भले जो सोची हा न त नांगन सां जारी न रखी हा। अबा को कंहिंसां ठहे को कंहिंसां ठहे, जे पुनल जो रूह गोराम सां रिझिजी वियो आहे, इन में बुरो कहिड़ो आहे? चाची अहिड़ो बुरो थींदो जो ॾेह ॾिसंदव, अंधे खूह में वञी फिटी कंदसि ऐं हिन जो तव्हांखे लाश बि न मिलंदो। पटरालम खैर गुर अलाह पुनल खे वॾी हयाती ॾींदो। चाचा बंदूक जे नोक ते हुनखे तूं विहारे ऐं खेर जूं ॻाल्हियूं थो करी। पुट पोइ छा कयां? खैर न घुरां त छा छोरे खे चवां वञी मर? चाचा हाणे तुंहिंजे चवण जी का बि ज़रूरत कान्हे। राणा हिन जूं पाणे पाड़ू पटींदी ॾिसंदे। चाचा अहिड़ो बिटको फासंदी जो हुनखे चुनण जी विथी न मिलंदई। न मिले न त तोखे मयार कोन ॾींदुसि मां। अरे तूं मयार ॾी या न ॾी, मूंखे तुंहिंजी परवाह न आहे। मूंखे मुंहुं थो अचे चाची ऐं चाचे जो, ऐं जॾहिं बि तोसां वॾा मसला थींदा न, इहो चाचो चाची पार कढी अची बोर्ड वेहंदा आहिनि, चवंदा आहिनि वारो करे हीअं करे। अरे कुझु बि थियो न त हाणे तुंहिंजे दर कोन ईंदासीं।
चाचा अलाह न कंदो त ईअं थिए, मुंहिंजी बि दुआ इहा आहे। बाक़ी जेके हिन जा पेर आहिनि न, त चाचा इहा मुसीबत अणटर अथई, अणटर। चाचा उन वक़्त खे मां पंहिंजी हिन अखियुनि सां ॾिसां पियो तरण हिन लाइ कोड़की पियो ठाहे, कोड़की। चाचा साईं, जेकॾहिं हिनखे बचाइणो अथई त बचाए वठीसि। सुभाणे जेका कोड़की में फासी न त मूंॾा पंधु न कजाए। कोन कंदो साहिब पंथ कोन। जेके तोखे 10 माण्हू सुञाणनि था न त मूंखे बि 5 माण्हू सुञाणींदा हूंदा। अछी ॾाढ़ी ॾिठियुनि ॿकरनि में कोन्हे कई, बाक़ी एतिरी इलेक्स मुंहिंजी बि आहे जो आयल मुसीबत खे टारे सघां थो। हलो मुसीबत चल हलो। जेकॾहिं इहो सच न हुजे हा न जो दरिया चइबो त नाश्तो तयार आहे। कीअं थी भाई? आहे न लाजवाब? अच्छो थियो अथई मुंहुं। जेकॾहिं अहिड़ो नाश्तो तयार कंदी न त असांजे लाइ मसलो थी वेंदो ऐं रोज़ रोज़ मानी केरु पचाईंदो। कम अहिड़ो कर जो पहिरें ई नाश्ते में अम्मा बाबा तौबा करे वञनि, वरी असांखे कम जो न चवनि। त पोइ छा कयां? मां थी तोखे ॿुधायां त छा करणो आहे। पंहिंजो ब्रेड खणी हेॾे थी। हाणे ॾिठई न, समूरे नाश्ते सां इहो ई असर करणो आहे। समझी वियसि। हाणे तूं ईअं कर, वञ अम्मा बाबा खे चओ नाश्तो तयार आहे, डाइनिंग टेबल ते पहुचनि। हा हा वञा थी, तूं नाश्तो खणी अच। बाबा 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 अॼु त मुंहिंजे न्याणे न पंहिंजनि हथनि सां नाश्तो तयारु कयो आहे। बानू बेगम, अॼु त बाबा ठाउ करे खाइबो असुल, ठाउ करे। रहो छा बाबा जानी, रुगो हिकु गिरा खाए त ॾिसो। वाह सही वाह, वाह सही वाह। ही नाश्तो तयारु कयो अथनि। नाराज न थियो बाबा जानी, असांखे जेको करण आयो सो कयोसीं। तव्हां नंढड़ियूं त न अकबर न, ॿारनि ते कावड़ न कबी आहे। अॼु न त सुभाणे सिखी वेंदियूं। का बि ज़रूरत न आहे नौकराणी खे वापसि घुराए। उहा बि अची वेंदी। तव्हां वञो चांहि ठाहे खणी अचो, ऐं हा उन सां गॾु बिस्किट बि खणी अचो। चांहि खे वरी खंड मिलाए सहर कंदमि। बानू बेगम, इस छोकरिन जी जाइ न आहे। तू कोन तो समझी अकबर, छोकरिन या ॼाणी वाणी शरारत कई आहे कम खां जान छॾाइण लाइ। आख़िर केसी ताईं इहा शरारत कंदियूं? ॾींहुं 2 महीनो, आख़िर त पेर ते ईंदियूं न। बानू बेगम, तूं आई, पर वो बि तुंहिंजूं छोकरियूं आहिनि, छोकरियूं। हाणे ॾिसूं त केरु थो सुधरे। सदोरी वरिया में शिरक त ईअं भरियो थी सदोरी, ॼण तुंहिंजे पुठियां कोई बंदूक भरे बीठो हुजे। सच वरिया में अदावारनि जूं त हर वक्त बंदूकूं मुंह मथां उभियूं आहिनि। जेकॾहिं बंदूकनि मां जान छॾाइणी अथई त वरी भॼी हलण जी कोशिश कयूं सदोरी। पहिरियां चकर ग़लती कयमि, बार बार ग़लती कोन कंदमि। चइबो त दिलि खणी वई आहे सदोरी। ॻाल्हि दिलि खणी वञण जी नाहे, नई जिंदगी मिली आहे। ॿीहर जेकॾहिं अहिड़ी ग़लती कईसीं त छा अदावार जिंदा छॾींदा? हर चकर क़िस्मत उन्हनि जो साथ न ॾींदी सदोरी। हिन चकर निकिरी हलण में कामयाब थी वेंदासीं। वरिया में तूं अदा सुल्तान खे कोन तो सुञाणी,
हू एतिरो त ज़िदी आहे जो मरंदे घड़ीअ ताईं असांजो पीछो न छॾींदो। अल्ले रामा सरेआम गिटी में एक बदले ये कलूर दिया हुआ कलूर मां हलां थी, ही ख्वार कंदो। रे हाल वया अज ताई चुप वट काई दो तारो तो जड़े बात बंद रख कया ने इते जो इते पूरो हां उस्ताद बात बंद रख आशिक बताल दियो बतालवा आशिक बताला भली केने पे पढ़ियल लिखल हो जी मजबूर वा आशिक मजबूरा भली केने भी कनारो जे यार खबरदार ज़रा थोड़ी सही लो के चक पायर त तू से मारी बाबा जानी असांखे माफ़ करे छॾो, कम मां जान छॾाइण लाइ ईअं कयो। पर बाबा मां इन शरारत में शामिल न आहियां, इहो कम कुंज जो। बाबा अम्मा असांखो जबरदस्ती घर जो कम पई कराए, हाणे तू ई ॿुधा असां इहा शरारत न कयूं हा, छा अम्मा असांजी पचर छॾे हा? मूंखे हुन सां का बि शिकायत न आहे मुंहिंजी मिठी अम्मा, पर अव्हां खे कंहिं चयो त बानू अव्हां जी पचर छॾे ॾींदी ऐं कमकार लाइ कोन चवंदी? कंहिं चयो अव्हां खे? छा अञा बि अम्मा असांखे मानी जो चवंदी? हा मुंहिंजी अम्मा, हेॾा तव्हां आहियो त होॾा हूअ बि बानू बेगम अथव। बाबा जेकॾहिं तूं नाराज़ न थी त अम्मा खां चिपटी सां जान छॾाए वेंदसि। अच्छा पोइ भला लॻी शर्त? हा लॻी शर्त, पर पहिरियां बाबा तव्हां वाइदो कयो, ना ई तव्हां विच में ईंदो ऐं ना ई नाराज़ थींदो। ठीकु आहे, वाइदो थो कयां बस। अज भला केड़ा पिया वायदा थियन? वाइदो बानू बेगम त बाबा असांखे किंजर वठी ईंदो घुमाइण। बिल्कुल बिल्कुल वाइदो इहो आहे त कुछ ॾींहंनि में पाण सभई फैमिली मेंबर्स हलंदासीं किंजर ढंढ ते, हुते हली पिकनिक कंदासीं। पर केड़ी जरूरत आहे? ओहो बानू बेगम तूं खणी न हल, पर ही मुंहिंजा ॿार त घुमंदा न, मूं हुन सां वाइदो कयो आहे त मां हिननि खे पिकनिक कराईंदुसि। ओ मुंहिंजा मिठा बाबा, अच्छा हल त पाण हलूं। हा बानू बेगम, ॿारनि जी मोहबत ॾिसी समूरा थक लॻी था वञनि। अलाह हिननि खे सदाई शादो आबाद रखिए, सदाई ख़ुशि। अञा या बकवास कंदे जेकॾहिं इहो सच न हुजे हा न त तूं होश विञाए ॾिठो नथी पवी। हा तुंहिंजी भेण ऐं पुनल जे विच में चकर थो ले, इहो सच उस्ताद बकवास बंद कर कभी ना। भूखे न बोर आलम खान, भूखे न बोर। जेकॾहिं मारणो अथई न एतिरो मुड़ुस माण्हू आहे न त पंहिंजी भेण ऐं पुनर खे मार, जंहिं तुंहिंजो बूथ सॼे ॻोठ में छो करे छॾियो आहे।
अरे वञो अरे कट करी जाओ डॉक्टर का वठी जाओ उस्ताद मां शुक्र या अल्लाह शुक्र उस्ताद हो जा तो चंदो इत मुखा वधी को दिलेर कोने झेड़ो डिठो दई त आपट खणी गई थई तू छाचे तो मां झेड़ो दिसी भगवा अरे रा बाबा सजे कम के असल मां डाणी घुमाए चगई हां सही हाने तो मनी दे तो नहीं दिजी ना हाथ भगे छाजे अरे चरिया मुझो मीटर लो पलंदो तो वनी जो ते बीहा है न तेनी सुल्तान के या उन के लेटा उजा वो मानू मयारी देना त तहां पराई छड़ी में टंग छोड़ाई इन ये करे न मानू हुंदो न गिला खणदो सच में उस्ताद या गाला डिगे तो कोन मां डिगे वाले मनाया तो के खबरा द जाहद वडो सड़ी दवा के चक पाए रत चूसे मारिस आई तू वरी चिंतो माटी ना तो अरे राह बनीड़ ते टिक्को लाए छजी ओ मां अदी काथे हो जल्दी अचो क्यों चाहे अम्मा जल्दी कर तो कहे के पैसा रखण ला ॾिना आम न वो खणी अच बाबा खैर तो आहे अदा कुछ बुधाए त सही थियो चाहे अदा खैर त आहे न खैर किथे आ मां खैर किथे आ तू जल्दी कर वञी पैसा खणिया अदा बुधाए त सही आखिर थियो चाहे अभी छा बुधाया है आलम खान हाणे मल्हार जा कम लाए छे आए अल्लाह ना दाना असली हूंदे हयाती तो बचाए वठंदासीं बाक़ी आलम खान त निगर के मारे चुका ला खैर कनो बैक में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो पर्ल डस्ट लखे इनामात छोकरी जल्दी आ अच्छी बाबा अदा मुझे बच्चो आदि दुआ कर बाकी गाल घणी है ना दादा खुदा खैर करे अदा अल्लाह साईं तुझे बच्चन न खैर कजाए उनलाए मां छा बुधियो पियो अचां छा बुधी आयो आहीं ॾिसण जो त वॾो ग़रीबड़ो आहीं पर साईं आहीं वॾो मेसणो मल हिक खे पासो ॿिए खे दिलासो त वरी टे खे दासो नारायण खान न यो सरासर कूड़ा है अरे यार पुनल हाणे मूंसां बि पकाई थो करी हां कसम सां राणा खान यो गलत इल्जाम आहे मल्हार सोट असांखे विढ़ाइण जे लाइ साज़िश करे रहियो आहे यो कूड़ आहे तव्हांखे बि मुंहिंजी ज़बान ते एतबार नथो अचे कयोसीं एतबार तो ते एतबार कयोसीं पुनल पर ॻोठ वारनि जूं ज़बानूं केरु बंदि कंदो हर नंढे वॾे जी ज़बान ते इहा ॻाल्हि आहे ऐं आलम खान वेचारो त हाणे ॻोठ में कंधु खणी घुमण जहिड़ो बि नाहे रहियो वेचारो आलम खान हाणे त यार सच पुछी त हुन ते मूंखे बरहम थो अचे त पोइ हुन सां दुश्मनी कहिड़ी रखूं अदा
सच में आलम खान मल्हार के इन्हीं ॻाल्हि ते मार ॾिनी आ? हाँ भाजाई, मां को कूड़ थोड़ी तो गलाया। भाॼाई भाॼाई कोई मुझे साथी दो अदा वॾो त मूंखे ज़िंदा न छॾींदो। तोखे कुझ बि कोन चवंदो। आलम को ये चितो थोड़े थियो आ जो दुश्मन जी ॾिनल फूक ते तोखे मारींदो। तूं त दिलासो ॾीं थी भाॼाई, पर अदा मूंखे कोन छॾींदो। जॾहिं अदा बादल ऐं सोट पुनल खे बख़्श कोन कयो अथऊं त अदी राणी, जेकर ये ॻाल्हि सच आहे न त वाकई अदा आलम कोन छॾींदई। अदा अल्लाह तो ॾिसे, अल्लाह तो ॾिसे। जे मूं इहो ख्वाब में बि सोचियो हूंदो त मूंखे ख़बर में बि चाहे न मिलंदी। त पोइ बस अदी, रोण बस कर। वधीक रोई करे अदा जे शक खे पाणी न ॾे। ये दुनिया